मां मुदाखलात कंदुमि, थोड़ी गुस्ताखी आहे मैडम। ये प्रोटोकॉल साॻा प्राइवेट अस्पतालुनि में भी आहिनि ऐं पोइ जेकॾहिं प्रिफर करे थो आम माण्हू प्राइवेट अस्पताल खे सरकारी अस्पताल जे बनस्बत, छा इहा उन्हनि जे एतमाद जी खोट न आहे सरकारी अस्पतालुनि ते? मां इहो बिल्कुल भी न चवंदमि, छो जो सरकारी अस्पतालूं सिर्फ़ लाड़कानो न, लाड़काने जूं जेके सरकारी अस्पतालूं आहिनि उहे लाड़कानो, शिकारपुर, खैरपुर, इवन द गंबट, बलोचिस्तान खां भी मरीज़ अचनि था। अगरि जंहिं अस्पताल में 50-60 ऑपरेशन रोज़ थींदा ऐं जिते प्राइवेट में 2, 4, 5, 8 त उते उन्हनि खे क्विक रिस्पॉन्स मिलंदो। सरकारी अस्पतालनि में 40 मरीज़ एट ए टाइम, तव्हां पाण सोचो त डिलीवरी थींदी, ऑपरेशन थींदो, एटलीस्ट थोड़ो इंतज़ारु करिणो पवंदो, घटि में घटि 30 खां 40 मिनट्स एटलीस्ट लॻंदा आहिनि हिकु ऑपरेशन में। अगरि उहो मरीज़ निकिरंदो ॿियो वेंदो, एट ए टाइम असां 2 ऑपरेशन टेबल भी हलाईंदा आहियूं। त आवाम खे घुर्जे त सरकार जेका फ्री सहूलतूं ॾिए पई, जेका मुफ़्त ऑपरेशन कराए थी, जेका मुफ़्त डिलीवरियूं कराए थी, जेका मुफ़्त ट्रांसप्लांट कराए थी, गंबट जहिड़े शहर में जेको दुनिया में शायदि ई कहिड़े अस्पताल में मुफ़्त ट्रांसप्लांट थींदो हुजे। तव्हां लाहौर जी अस्पतालनि में वेंदव, उते 25 खां 30 लखनि में ट्रांसप्लांट थिए थो। असांजे गंबट में लिवर ट्रांसप्लांट, किडनी ट्रांसप्लांट मुफ़्त थिए थो। असां वटि सर्जरीज़, आर्थोपेडिक सर्जरीज़, नीज़ ट्रांसप्लांट, तव्हां ॾिसंदव त गोॾा सुकी वञनि था, उहो गोॾनि जे बदिलाइनि जूं तव्हांखे सरकारी अस्पतालनि में, जिते प्राइवेट में तव्हां 12-12, 15-15 लख भरींदव, तव्हांखे सरकारी अस्पतालनि में उहे फ्री मिले थो।